ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशरो फ़रोज़। रिपोर्टर निज़ामुद्दीन बिरोई। नौशरो फ़रोज़ सब्ज़ी मंडी में अब्दुल क़यूम भट्टी जी मुबैना फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि 25 साला नौजवान नाले वकार अली मशहूरी वल्द मोहम्मद सुल्तान मशहूरी ASI सेंट्रल जेल नौशरो फ़रोज़ खे क़तल करे छॾियो। मुलज़िम अब्दुल क़यूम पुट मोहम्मद क़ासिम भट्टी वेठल लीमो शाह जीअं सब्ज़ी मंडी अची फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं चवणु लॻो परे थियो असांजी दुश्मनी आहे, असांजे वेझो केर बि न अचे। पोइ फायरिंग करे नौजवान खे सरेआम विच शहर अंदरि 8 गोलियूं हणी खेसि क़तल करे विधो। संदसि लाश मंडीअ जे मज़दूर अस्पताल खणी पहुचायो, जिते पोस्टमार्टम कयो वियो ऐं रिपोर्ट में ॼणायो वियो त फ़ौत थी वियो। अहिड़े ओस ते वाक़िए पेश थियण करे शहर में ख़ौफ़ छायल आहे। संदसि वारसनि खे इतला मिली त खेनि बेहोशीअ जा दौरा। नौशरो फ़रोज़ जवाबदार अब्दुल क़यूम भट्टी खे कोर्ट अॻियां गिरफ़्तार करे वरितो। नौशरो फ़रोज़ क़तल जो कारण जेल में क़ैद थियल अब्दुल क़यूम भट्टीअ जे भाउ सुल्तान मशहूरी पारां रोज़ जेल में तशद्दुद ॿुधायो थो वञे। मालूम ॿुधायो पियो वञे त पुराणो हलंदड़ो नौशरो फ़रोज़ ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौतीअ जो मड़ वारसनि हवाले कयो वियो। मड़ घर पहुचण ते कोहराम मची वियो।